नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं ऐं हिते अहम ख़बर जे हवाले सां अव्हां खे आगाह कंदा रहूं त सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जी MQM क़यादत सां मुलाक़ात थी आहे। बेएतमादी रिथ ते हिमायत जी दरख़्वास्त कई वई आहे। इत्तेहादिन ते एतबार आहे। MQM सदाई ॾुखे वक़्त में असांजो साथ ॾिनो आहे, इहो चवणु आहे गवर्नर सिंध इमरान इस्माइल जो। गवर्नर सिंध इमरान इस्माइल जो वधीक चवणु हो त नंबर पूरा आहिनि, अपोज़िशन जी बेएतमादी रिथ नाकाम थींदी। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV कराची जो रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, अपडेट कजो, गवर्नर सिंध जी MQM सां मुलाक़ात थी आहे, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल मंजर, गवर्नर सिंध इमरान इस्माइल वज़ीर आज़म इमरान खान ख़िलाफ़ जेका बेतमादी रिथ अपोज़िशन आंदी आहे, उन खां पोइ वज़ीर आज़म इमरान खान जो हिकु अहम पैगाम खणी MQM जे आर्ज़ी मर्कज़ बहादुराबाद पहुतो ऐं उते MQM अॻवाननि सां मुलाक़ात कई आहे। गवर्नर सिंध सां गॾु सिंध असेंबली में अपोज़िशन अॻवान हलीम आदिल शेख, पार्लियामेंट्री लीडर खुरम शेर ज़मान ऐं ॿिया अॻवान जेके आहिनि उहे मौजूदु हुआ ऐं MQM तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿियनि अॻवाननि उन्हनि जो आदरबा करे उन्हनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर जो चवणु हो त हिते अचण जो मक़सदु बेतमादी रिथ जे ख़िलाफ़ MQM खे इहा दरख़्वास्त कई आहे त उहे खुलियल नमूने सां जेको आहे असांजी हिमायत कनि। उन चयो त असांखे हमेशह पंहिंजनि इताजनि ते भरोसो रहियो आहे ऐं अॼु असां इहा दरख़्वास्त ऐं इहो पैगाम खणी आया आहियूं त असांजी खुलियल नमूने सां हिमायत कई वञे, छाकाणि त हिन वक़्तु सियासी मंज़रनामो जेको आहे उहो तेज़ी सां तब्दील थी रहियो आहे ऐं बैनुल अक़वामी जेके मामला आहिनि उन्हनि में बि तब्दीली अची रही आहे ऐं असांजी जेका ख़्वाहिश ऐं दरख़्वास्त आहे त इन तहरीक में असांजो साथ ॾिनो वञे। उन मौक़े ते MQM तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु हो त असां जेको आहे इन ते को बि फ़ैसिलो जेको आहे उहो नथा करे सघूं फ़िलहाल, छाकाणि त असां इन ते पंहिंजनि कारकुननि जो हिकु अहम इजलास जेको आहे उहो सॾाईंदासीं। उन चयो त असां हुकूमत जो सदाई हिसो रहिया आहियूं ऐं उन करे ई हुकूमत जेका आहे उहा मौजूदु आहे, पर जेका नई सूरताल पैदा थी आहे उनमें मुंझारा पैदा थी विया आहिनि। मुल्की सूरताल मूजिबि असां फ़ैसिलो कंदासीं। उन चयो त असां पंहिंजनि कारकुननि ॾाढो पाबंद आहियूं ऐं उन्हनि खां पुछा करण खां पोइ ई को फ़ैसिलो करे सघूं था। हिकु सवाल जे जवाब में डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणो हो त जमहूरियत डीरेल न थियणु घुरिजे, हुकूमतूं तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि। जी शबीर, अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।